एक अड़े वक्त में मौला करीम तो के हिन मैदान में विहारे शरीक पियो है जिम्मे जो ॾियारो रमज़ान मुबारक जो महीनो पान फरमाइनि था त रमज़ान मुबारक में जंहिं मुंहिंजे उम्मती जुमे जे ॾियारे 100 सलात पढ़ी उन 100 सलात जे मुहाबे एक दरूद जे एवज़ 80 साल जा गुनाह 80 साल जा गुनाह माफ़ अहिड़ा करम जेकॾहिं आहिनि त हिन उम्मत ते आहिनि नबी अलैहिस्सलाम जे मुहाबे अल्लाह पाक हिन उम्मत ते एहसान कया ईमान जी दौलत मिली क़ुरान असांखे मिलियो ही रमज़ान असांखे मिलियो रहमान अहिड़े घोट सां निस्बत रखो प्यार ही अवांजो नबी सां प्यार नबी जे कलाम के सचो समझी पंहिंजे अक़ल समझ के कसर करे पंहिंजे कदम के पोइते हटाए हक़ जा ख़ातिर तो पंहिंजे कदम के वधाए हिन मैदान में वेही रब के राज़ी करे मिठा साईं अल्लाह अल्लाह तो पंहिंजो नालो दफ़्तर में जन्नती लिखाए